उन्हनि साईं उहा गुरुद्वारे में जोत तक बंदि करे छॾी हुई। भई हिन पेट जे लाइ अगरि घी कान्हे त मां उन झूलण जी जोत खे कीअं जगायां। इहा बि सच्चाई अथव। इहे बि तव्हांजे आसे में पासे में हर कंहिं जा अलॻि अलॻि मिसाल हूंदा। के ख़ुशियुनि सां वेठा बि हुयासीं, किन पंहिंजे लेखे कर्म बि कयो, किन पंहिंजे आसे पासे में सेवा बि कई थी। त उन्हनि सूरतनि, उन्हनि जिन कुझु सेवा कई आहे, उन्हनि जे कार्यनि खे असां समाज ताईं न सॼे विश्व ताईं पहुचाइण जे लाइ हर जगह, हर शहर, हर गिली, हर गिटी, हर नंढे वॾे गांव असीं माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था, उन माता साहब जी प्रेरणा, संत बाबा आयाराम साहब जन जी आशीर्वाद, जीवन तरन किताब जे मार्फत तव्हां सभिनीनि भाउरनि जे हिकिड़े सहकार सां गॾु असां निकिता आहियूं त उन्हनि जे कयल सेवाउनि खे असां पहुचायूं। हाणे कारण छा आहे साईं? ईअं ई छा भई मां आयो आहियां साईं पलव पाईंदुमि